पीर जो ॻोठ वेझो मुबैना चोरी जे इल्ज़ाम हेठि हथ पैर ॿधी नौजवान ते सख़्त तशद्दुद ऐं तज़लील कई वई, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त नौजवान ते जवाबदार सख़्त तशद्दुद कंदे नज़र अची रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीर जो ॻोठ वेझो मुबैना चोरी जे इल्ज़ाम हेठि हथ पैर ॿधी नौजवान ते सख़्त तशद्दुद ऐं तज़लील कई वई। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद है पीर जो ॻोठ में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल रज़ाक पवर। जी अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पीर ॻोठ वेझो कायम दिन साल में मुबैना चोरी के इल्ज़ाम हेठि नौजवान सुल्तान सुराइल साल जा हथ पैर ॿधी तशद्दुद ऐं तज़लील करे उनजी वीडियो रिकॉर्ड की वई जेका सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो नौजवान ते जवाबदार सख़्त तशद्दुद कंदे नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त नौजवान उपचारी तरह दाऊं करे रहियो आहे, पानी घुरे थो ऐं माफ़ीअ लाइ चए थो। जॾहिं नौजवान खे गार्गन कई वञे थी। वीडियो वायरल थियण खां पोइ अमन पुलिस इहो ॿुधायो आहे त नौजवान ॻोठ साईंदास साल आहे वासी आहे, जंहिंखे कुझु ॾींहं अॻु ॻोठाणे जामकान साल जे घर मां चोरी कंदे पकिड़े मालपुट पुलिस के हवाले कयो आहे, जिते केस पिणु दाख़िल थियल आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्दुल रज़ाक अपडेट करण लाइ।